ज़हर ज़िंदगी बाबा साईं मुंहिंजो पुटु ॿार आहे, हिन ॿाराणी करे विधी आहे। बजाए हिनखे नसीहत करण जे, सम्झाइण जे, हिनखे मोतमार धमकियूं थियूं मिलनि। वॾे भोतार ॾे दाह खणी वियोसि। वॾे भोतार मूंखे दिलि ते कुटियो आहे। हाणे तव्हां ई ॿुधायो त असां कंहिंजे दर वञी पनाह वठूं। हिकिड़े तरफ़ ओठे वारा आहिनि त ॿिए तरफ़ रईस वॾो, विच में त असां ग़रीब पीढ़िजी वेंदासीं। रईस मां कसम खणी चवां थो त ॻोठ जी कंहिं बि छोकिरी जा मूं फोटू न आहिनि कढिया। जेकॾहिं उहे फोटू आहिनि त मूं अधी वारी मोबाइल तो व्हाट्सअप कया आहिनि। तव्हां भलो ओठे खां मोबाइल वठी मेमोरी चेक करे सघो था। तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त इहे फोटू कैमरा सां निकितल आहिनि या व्हाट्सअप थियल आहिनि। इन्हनि ॻाल्हियुनि जे करे मां अधे खां बाग़ी थी चुको आहियां। नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि जी अहिड़ी सज़ा थो हुजे ॼण अॻिलो को खून करे आयो हुजे। बाबा साईं हाणे तव्हां ई असां सां भलाई करे सघो था। असां वटि ॿी काई बि वाट कोन्हे। ओठो धमकी ॾेई वियो आहे त पंहिंजे पुट लाइ कफन ठाहे रख। मां बि चवां त ही जेके मुक़ाम आहिनि सभु ओठियारनि भरिया आहिनि। रईस मुक़ाम त कोन भरिया अथनि, पर ओठे वारा वॾा कमीना आहिनि, हू कुझु बि करे सघनि था। मुंहिंजे हूंदे तव्हांजे वार खे बि केरु तो नथो ॾेई सघे। मां हींअर ई वञी ओठे सां मिलां थो ऐं हुनखे सम्झायां थो अब्बास खे कुझु न चवंदो। बाक़ी अधो वॾो तव्हांजे ख़िलाफ़ कहिड़ो क़दम थो खणे हुनखे मां न चवंदुसि। रईस वॾे जेका बि सज़ा ॾिनी न उहा भोगे वेंदुसि। बसि रुगो पुट जे सिर जो ख़ैरु हुजे। ओठे वारनि खां तव्हां बेफ़िक्र थी रहो। रईस पोइ मोबाइल लाइ तुंहिंजो साह न वञे। चई त मां तोखे नई मोबाइल वठी ॾियां। रईस ॻाल्हि नई मोबाइल जी न आहे, उनमें घर जा फोटू कुझु वीडियो बि आहिनि। घबराए न, मां ओठे खां मोबाइल पाणे वठंदुसि। ओठे जे मथां तव्हांखे हथु खणणु न घुरिबो हुयो। ओठे जा हाणे पर निकिरी आया। जेकॾहिं ओठे जे मथां हथु न खणा हा न त ओठे जा हथ मुंहिंजी ॻिचीअ में हुजनि हा। उनजे करे ओठे खे उनजी औकात यादि ॾियारणु लाज़मी। उहे त रबनि ऐं राणे वारा आहिनि जिन खे गॾह जीअं कुटी थो वरी बि ओढ़ा ई ओढ़ा आहिनि। इनजे करे त हू सिर्फ़ु तुंहिंजी इज़त कनि था, पर दिलि जा बि साफ़ आहिनि। जेको हुननि जे दिलि में हूंदो आहे न उहो ई हुननि जी ज़बान ते हूंदो आहे। पर ओठो मूंखे इहा ख़बर आहे त ओठो नियत जो पलीत माण्हू आहे। उनजी दिलि में हिकु हूंदी आहे ऐं उनजी ज़बान ते ॿी हूंदी आहे। ॿी ॻाल्हि ॿुधाई त असां भाइरनि जे विच में जेका नफ़रत आहे न उन नफ़रत खे फूका ॾियण वारो इहो ओठो आहे। मां ॿार न आहियां, मां सभु कुझु सम्झां थो। जॾहिं तव्हां सभु कुझु सम्झो बि था ऐं ओठे जी फितरत खां वाक़िफ़ बि आहियो त पोइ अहिड़नि माण्हुनि जे मथे ते हथु फिराइणु लाज़मी हूंदो आहे। इहे गंद जो वॾो ढेर आहिनि। उन्हनि में जेकॾहिं लठ हणंदो न त वरी बि शंडा तव्हांखे ई लॻंदा। रुखसार बेगम इहो मां सम्झां थो, पर जेकॾहिं गंद खे आज़ादु छॾे ॾिनोसीं न त उनजी बदबू घणनि माण्हुनि जा दिमाग़ फेराए छॾींदी। उन करे इन गंद खे कंहिं खॾ में दफ़न करणु लाज़मी आहे। केतिरा बि हू ज़िदी ऐं ॾिंगा छो न हुजनि, पर पोइ बि गफ़ार ख़ान जी जुतीअ जी मिटीअ जी दज़ जे बराबरि बि न आहिनि। उन्हनि अॼु ताईं मुंहिंजो सब्र ॾिठो आहे। मुंहिंजे ॾाढ जो अंदाज़ो नाहे लॻायो। जेकॾहिं हू कंहिंसां बि ॾाढ कंदा ऐं का बि ग़लती कंदा त उन्हनि खे मुंहिंजे सब्र जो न पर गफ़ार ख़ान जे अंदर जे क्रोध जो मुक़ाबिलो करणो पवंदो। ऐं गफ़ार ख़ान जो क्रोध दोज़ख जी बाहि खां घटि नाहे। असां ये छा था ॿुधूं? इहा हक़ीक़त आहे?
हा रईस गफ़ार ख़ान पेट्रोल खे पाह ॾियण जी कोशिश कई आहे। हू ओठे खे मामूली तो समझे। हाणे ख़बर पवंदी रईस खे त ओठो कहिड़ी बला खे चवंदा आहिनि। हुकुम कर अदा, हाण छा करणो आहे? अदा मूंखे क़िस्म आहे तुंहिंजी इज़त जो। तूं सिर्फ हुकुम कर तूं त हिन रईस गफ़ार ख़ान जो ताक़ में गिरी इन जो सीनो परूण करे छॾिया, परूण। रईस खे जो तव्हां मारींदव त तव्हां रहंदव किथे? इहा ज़मीन तव्हांजे लाइ तंग थी वेंदव, तंग। वज़ीरा बेहतर ईअं थींदो त सिर्फ़ अॼोको ॾींहुं पंहिंजी इन ज़बान खे बंदि रख। मां चवां थो पंहिंजी ज़बान खे बंदि रख ऐं वञी पंहिंजो कमकार कर। मुंहिंजे अंतर जी बाह अॼु ईअं भड़की रही आहे ॿियनि खां पहिरियां। उनी बाह में तूं सड़ी रख थी वञे। पर मां त चङाई जी ॻाल्हि। ज़बान बंदि रख न त इते जो इते पूरो करे छॾींदसि। अदा संभाल पाण खे, छा छो थी अदा? भाॼई खे मारे वेठो। हिन रन खे अॼु इहा ख़बर न आहे त मुंहिंजे अंदर में दोज़ख जी बाह भरी रही आहे। बाह हाणे इहा बाह तॾहिं विसांभी जॾहिं इन कमदार जे छोरे जी रत जा बुक भरे पंहिंजे हथनि सां न पीअंदुसि। एसी ताईं बाह थधी न थींदी। वञी इन छोरे ते नज़र रखो। जेॾी माल इन घर खां ॿाहिरि निकिरे उनखे बोरी में बंदि करे हिते खणी अचो, न त अॼु राति मां पाण वञी उन्हनि जे घर में गिड़ी उनी छोरे खे उनी घर में पूरो करे ईंदुसि। हाणे उनखे ख़बर पवंदी त निभागे छोरे जे करे ओठे जे मथां हथ खणण जो अंजाम छा थींदो आहे। छो त मुंहिंजो नालो आहे ओठो, हणंदो आहे सोटो। अहिड़ो हणंदो आहे सोटो जो बकरी बिरकटी न करे। ॻाल्हि ॿुध, इन वरी तुंहिंजे भाउ कहिड़ो मसलो कयो आहे? घिटी में बीठो ओठे वारनि बेगुनाह कुटियो अथसि। बेगुनाह कोन कुटियो अथसि, हिन भाउ सॼो ॾींहुं घिटीअ में बीठो आहे। जेकी बि ॻोठ जी माई अचे थी उनजा फोटू थो कढे। ऐं हा मूंखे इहा पूरी पक आहे त हिनजी मोबाइल में अकेला बि फोटू हूंदा। ऐं मुठियसि माई, मीरा जा फोटू जे हिन जी मोबाइल में आहे न, त हे त सॼे ॻोठ जे नंढे वॾे खे ॾेखारींदा। न हुनजी मोबाइल में मुंहिंजा फोटू न आहिनि। कीअं चानी? मां सही थी चवां न? मीरा मूंखे ख़बर न आहे। इहा त ओठे वारनि ॻाल्हि कई त ॻोठ जी सभिनि छोकिरियुनि जा फोटो अदा जी मोबाइल में आहिनि। पोइ ख़बर न आहे त कंहिं जा आहिनि। मूंखे त ॾाढो भउ थो थिए। इहे न फोटू रबन वारनि ॾिठा त रबन वारा त कुहाड़ खणी अची के कोंदा। जोड़ा जवातमा वाई त चङी घट अला रख तो पंहिंजे अमान में। अहिड़ियूं ॻाल्हियूं त न कर निभागा। वात वाई त चङी घट। मीरा मां हलां थी। बी शानी 2 मिंट हिते बि। छा आहे? पंहिंजे भाउ खां पुछी इहो पक करे ॾे उनजी मोबाइल में मुंहिंजा फोटू त न आहिनि। खुदा कंदो अदा जी मोबाइल में तुंहिंजा फोटू न हूंदा। वरी मां तोखे शाम पक करे ॿुधाईंदसि। अलाह कंदो त कोन हूंदा। पर छानी ॻाल्हि ॿुध, वरी बि शाम मूंखे पक करे ॿुधाए वञा। जी ॿुधाए वेंदसि। मुंहिंजी अम्मा तूं परेशान छो पई थी? अलाह त भलाई कंदो। अलाह त इहे न हूंदा। बाबा अदीअ को बि ग़लति क़दम न आहे खयो, पर मूंखे इहो ॿुधाए रबन वारनि खे केरु सम्झाईंदो? चाचा तोखे असां केतिरो झरींदा हुयासीं त छोरी खे मोबाइल न ॾे। हाणे जॾहिं बदनामी थींदी न, तुंहिंजे दिमाग़ में को वञी ॻाल्हि वेहंदी। छिले वटि बाबा, छिले वटि वक़्त ते कम ईंदी। खैरू छेड़े फलेला कोन पे छिलिया। केड़ो बाबा असांजी बन्नी आ जो दांत हकलींदे तूं हिननि सां। सोट्र शहर वञा पियो, को कमकार हुजे त ॿुधाए छॾ। सोट्र भाॼी त वठी वञजांइ। कहिड़ी भाॼी? यार पटाटा ऐं चांवर खाई खाई आंड्राई सुजी विया आहिनि। अॼु का मुर्गी या मच्छी त खारा। हाणे इहा चटी बि मूं ते हई बातल पुट। पोइ तोखे लाचार त कोन हुयो कम पुछण जो। अदा
चांहि तयारु कयां उहा पी पोइ वञो। न भेण चांहि वञी शहर पीअंदुसि। पोइ तकिड़ो थी पर भाॼी यादि कजांइ। कोन थो चांहि पीआं वञा थो। थोरो ख़्याल सां वञजांइ। हालार होश में न आहे किथे टंगो टाली करे खणी न वञनी। साम्हूं आया त मुंहुं ॾेई वठंदो असां। उठा अधीअ जी मोबाइल में जेके बि फोटू आहिनि सॼे ॻोठ में मोकिले छॾिया आहिनि। सॼे ॻोठ में अधी सॼे ॻोठ में बदनाम थी वेंदी ऐं रब न होच विञाए इहो रिश्तो ई ख़तम करे छॾींदो। इहो कमु कंदासीं गुलाम, पर इन्ही कमु करण सां मुंहिंजे अंदर जी बाहि थधी कान थींदी। इहो रेस तमामु ग़लति कयो आहे बाबा। हर माण्हूअ खे त कोन थो सुञाणे न। रेस तव्हांजो मथो हथु खणी मसलो पैदा करे छॾियो आहे। गुलाम तूं छा थो सम्झी त इहे तस्वीरां ज़ाहिर थियण सां रबन तुंहिंजी भेण सां रिश्तो तोड़े वेंदो? तस्वीरूं कंप्यूटर ते अधीअ जूं अब्बास सां अहिड़ियूं ठहिरायूं न जीअं ई रबन इहा तस्वीरूं ॾिसंदो न असुन खां वठी चोटीअ ताईं बाहि लॻी वेंदनि। इन्ही कम जो लुकमान माहिर आहे। तूं बस छॾे ॾे। असां बि इहो चाहियूं था इहा बदनामी ॾिसी रबन तव्हांजी भेण जो रिश्तो ख़तम करे वञे। जेकॾहिं अञा ई रिश्तो ख़तम नथो करे त पोइ तो ख़बर आहे त तोखे छा करिणो आहे। मूंखे सॼी ख़बर आहे त छा करिणो आहे, पर तव्हां पहिरियों कोशिशि त करे ॾिसो। तूं कुझु बि चए गुलाम, पर मां चवां थो वॾा निर्जा आहिनि। ओठा हू निर्जा केतिरा बि हुजनि पर गैरत में अची इहो रिश्तो ज़रूरु ख़तम कंदा। रईस कमाल छा चयो? हुन दिलासो ॾिनो आहे। हिन सॼे मसइले खे मां पाण ई मुंहुं ॾींदुसि। अदा तोखे कहिड़ो लाचार हुयो पराई छोकिरियुनि जा मोबाइल में फोटू कढण जो? पंहिंजो अछो मुंहुं कयो, पर हाणे छा कजे? मीरा जो साह थो वञे साह। जेकॾहिं मीरा जा फोटू हेॾे होॾे थिया न त तूं सोचो आहे रब ने राणी वारा तोखे छॾींदा? छोरे बि अहिड़ी बाहि वञी ॿारी आहे जो वञी थिया ख़ैर। कमाल खान मोबाइल वठण में जे कामयाब वियो त ठीकु आहे, न त ओठे वारा सॼे ॻोठ खे इहे फोटू ॾेखारींदा। जेकॾहिं इहे थिए थो न पोइ तिन्हे रब ने राणे मां असां फासी वेंदासीं। इन्हनि चरियनि खे केरु सम्झाईंदो? चङो हाणे तव्हां सभु परेशान न थियो। कमाल खान खे मूं मिंथ कई आहे, उहो पाण ई हिन मसइले खे ॾिसी वठंदो। बाबा जेकर उन्हनि को मसइलो हल न थियो त पोइ तोखे ओठे वारा पाण ई पूरो कंदा। जे उन्हनि तोखे पूरो न कयो न त पोइ चरिया तोखे पाण ई पूरो कंदा। बस कयो हाणे, अलाह भलाई कंदो। इहे ॻाल्हियूं त न कयो न। रमो जी बता छा चयो ओठे? बाबा साईं ओठे ओता के अचण खां इनकार कयो ऐं चयो अथई कमाल खान खे मूंसां मिलणो आहे त ओता खां ॿाहिरि निकिरी अचो। ज़मीनो कंहिं जाइ जो सम्झे छा थो पाण खे? वञी चईसि त बोरिंग वारे नंबर ते मूंसां मिले। बाबा साईं जीअं ई मां न्यापो ॾिनोमांसि ओठो शहर पियो वञे ऐं चयई त ॿीहर जेकॾहिं कमाल खान न्यापो ॾे न तोखे मूं तरफ़ न अचां। मां 2-3 रातिनि लाइ ॿाहिरि वञी रहियो आहियां। इहो ॿुधाए छॾिजांइ कमाल खे। ओठा जेका तूं जार विछाई थो मां उन जार जो माहिर आहियां। तूं ॿियनि खे त बेवकूफ़ करे सघीं थो पर कमाल खान खे न। बाबा साईं हाणे मूं लाइ छा हुकुम आहे? तूं वञ कमदार खे न्यापो ॾे, हुनखे हिते वठी आ। ओठो इहा ॻाल्हि ज़ाहिर करण थो चाहे त हू राति हिन ॻोठ खां ॿाहिरि हुयो। भले हू पाण खे चालाक सम्झे पर हू कमाल खान खां वधीक चालाक न हूंदो, छो त कमाल खान उहो कारीगर आहे जेको कॾहिं पंहिंजो वेर न आहे छॾींदो, कॾहिं बि न। अम्मा थोरो बेटा। बस अम्मा हाणे घणा फोटो थी विया? बाबा फोटू जेतिरा हुजनि सही आहे। तव्हां मरंदव न पोइ हे यादगिरी आहे। आई छोरी ख़ैर घुर तूं असांजे कढाई छा? अम्मा मां तव्हांजे पोयां न आहियां पर मरंदव त सही न। बाबा ओ बाबा तूं ये कर शहर मां टीवी वठी अचाए केबल भी हणाए छॾ। केबल हणाया? पर छो? ओ बाबा राति हेमा मालिनी जी फिल्म हलंदई। सच पुट केबल हणाए था जो? मां पाण हेमा मालिनी जो वॾो परसदार आ। ए ये छोरा तोखे बताल था कन, तूं इन्हनि खे सुञाणी कोन अञा। आहिनि दिल्लीअ जा ठग पर मूं सम्झो मत हणाए ॾियनि। ओ बा हे हेमा मालिनी तो तुंहिंजे भर में वेठी आ,
अञा तू केड़ी हेमा मालिनी जो परस्तार आहीं? वञी खॾ में पओ सियाणो न थी मूं लाइ कोन थी खबे केबिल। अदा घोट के नाराज करे छॾियो। हूं त मूंसां सुकून में वेठो, जीअं ई तव्हां अचो था त असली कुराड़ो होश खाई निकिरी थो वञे। अम्मा घोट चए थो तो घर में केर भी न हुजे तो जीअं मां अकेलाई में पंहिंजी कुंवार सां मोहब्बत जूं प्यार जूं ॻाल्हियूं कयां। हाणे असांजी इहा उमिरि आहे प्यार करण जी। बाक़ी प्यार करण जी उमिरि न अथव, बाक़ी जहिड़े करण जी उमिरि अथव। तूं छोरनि सां कान पुॼंदी माठ करे वेह न त तोखे होश मां कढी छॾींदा। बाबा तोखे होश मां कोन था कढूं, तो भी इहा ख़बर त ॿुधी हूंदी तेने कमदार वारे छोरे अब्बास ॻोठ जी समूरी पोड़ियुनि जी फिल्मूं ठाहियूं अथई। हाँ अब्बा, ये छा थो चवी? छा वाकई हुन छोरे पोड़ियुनि जी फिल्मूं ठाहियूं आहिनि? अम्मा इन छोरे खां ओठे वारनि मोबाइल खसे वरिती अथई। ख़बर थी ओठे छा चयो आहे? जेके बि ॻोठ जूं पोड़ियूं आहिनि सभिनी जी फिल्म केबल ते हलाईंदुसि। अच्छो मुंहुं आहे ओठे जो। बाबा मां ऐं दाराणो राति जो होटल ते वञी सभिनी पोड़ियुनि जूं फिल्मूं ॾिसंदासीं। उहे ॾिसूं त सही असां वारी पोड़ी खटे थी या ॿियूं इनखे मारनि थियूं। होदा असां वारी पोड़ी सभिनी पोड़ियुनि खे मारे वेंदई। जाई कुरान। अरे छोरा केबल ते न जॾहिं मारे जी फिल्म हली त केॾो बदनाम थींदासीं, तव्हां वरी ख़ुशि था थियो। ओ बाबा ही जेके हेॾियूं अदाकारा ऐं अदाकारा इहे जे फिल्मूं भराइनि थियूं मूंखे ॿुधा सही छा भला उहे बदनाम थियनि थियूं? हू त अञा मशहूरु थियनि थियूं मशहूरु। हा असां वरी पोड़ी बि मशहूरु थी वेंदी। अलाह सो ओ बाबा जेकॾहिं न तूं हीरोइन हूंदी आहे अलाह जो कसम असां बि के वॾे अदाकार जा पुट हुजऊं। वाह ही गाॾियुनि में ये राड़ो मां हर शइ हिन जा पुट थोरी हुजऊं। उहे त पोइ अदाकाराऊं आहिनि न। पोइ अम्मा घटि हीरोइन आहे छा? अम्मा जी ज़िंदगी में तो जहिड़ो घोंडो अची वियो, अम्मा वीचारी जी सॼी हीरोइन ई ख़तम करे छॾियईं। सच बा मां वॾी हीरोइन थिया जेकॾहिं न मां फिल्मुनि में कमु कयां। अदा जेकर अम्मा हीरोइन हुजे हा के वॾे अदाकार सां शादी करे हा त पोइ सोचे ॿुधा कहिड़े अदाकार जा पुट हुजऊं हा असां। अरे छोरा सदाई ग़लति ॻाल्हाईंदो। कयो थाप कयो थाप। यार ॻाल्हि ॿुधी बाबे जो मुंहुं हुडण जहिड़ो आहे सफ़ा। जेकॾहिं अम्मा जे हिन नसीब खे ॾिसी करे सोचां थो पोइ त यार असां अमरेशपुरी जा पुट हुजऊं हा। पोइ मां अचे के हणा ठोशा ऐं सुनील शेट्टी खे मुकू हणा हा। जाई कुरान मुगेम्बो ख़ुशि हुआ। हुक अथव छोरा, मां वेठो आहियां तव्हां वरी अमरेशपुरी जा पुट हुजो हा। कमदार मूंखे ओठे जी नियत सही कोन थी लॻे। मूंखे ईअं थो लॻे त अॼु राति ओठो वॾो गंत कंदो। निभागो रईस वॾे जे साम्हूं मुंहिंजे पुट खे मारण जी धमकी ॾेई वियो आहे। धमकी ॾेई वियो आहे त पोइ इहो निभागो कॾहिं बि कोन मुड़ंदो। त पोइ छा कजे? रईस वॾे खे हक़ीक़त ॿुधाए छॾिजे। पहिरियां तूं इहा दाह ते वॾे ॾे खणी न वञी न ई वरी एतिरो मसलो गरम थिए हा। जेकॾहिं तूं इहा ॻाल्हि पहिरियां मूंसां करी हा त मां ओठे खे पाण ई सम्झायां। बाबा साईं जे ओठो होश मां निकितो आहे त उनजो को बि ॾोह कोन्हे, उहो हक़ ते आहे। रईस वॾो जो अछी ॾाढ़ी वारे ते हथु खणंदो त छा हो चुप करे वेहंदो? जेकॾहिं अॾो वॾो लुकमान ऐं कुर्बान जे मथां हथु खणे हा त ओठो बर्दाश्त करे वञे हा, पर अधे वॾे ओठ जे मथां हथु खयो ऐं ओठो कॾहिं बर्दाश्त कोन कंदो। सो इन करे गुजरात अब्बास खे उतां ते मोकिले छॾ। अदा सही सही ॿुधाए तुंहिंजी मोबाइल में कहिड़ियुनि कहिड़ियुनि छोकिरियुनि जा फोटो हुया? छो अची मुंहिंजी रातो सुकाई थी तूं? मां अॻु में बि परेशान आहियां, वरी अची मथे में सूर विझ। जेकर तोखां पुछां पई त तोखे ॿुधाइण में छा थो थिए? खणी कंहिंजा बि फोटो हुजनि उनमें तुंहिंजो कहिड़ो कमु? मुंहिंजो ॿियनि में कमु न आहे। मीरा बार बार पुछे थी, हुनजो साथ हो वञे। जेकॾहिं मीरा जो फोटो हुन में हूंदो न त लुकमान वारनि खे मौक़ो मिली वेंदो। हुनखे अहिड़ो बदनाम कंदा जो हुनजो रिश्तो रबन सां टुटी वेंदो। जेकर रबन सां हुनजो रिश्तो टुटी वियो त पोइ छा थी पियो? मां त वेठो आहियां न, मां खणी शादी कंदोमांसि। का वॾी ॻाल्हि आहे छा? मीरा सां तूं तॾहिं ई शादी कंदे न जॾहिं रबन तोखे ज़िंदा छॾींदो। अॻे चकर सिर्फ़ तूं हुनजी भेण खे इशारो कयो त तोखे अध मुंहुं करे छॾियऊं। हाणे जेकॾहिं मीरा तुंहिंजे करे ख्वार थी न त तोखे हुननि खां केरु न बचाए सघंदो। बस दी बस,
खुदा जे वास्ते मूंखे होश मुंड कढ। आहे छा जे लाइ खणी भाउ खे छितो कयो अथई, मथो त कोन विपिरियो अथई। अम्मा मां सिर्फ़ अदा खां एतिरो थी पुछां त मीरा जा फोटू हुनजी मोबाइल में हुया या न, पर अदा ॿुधाइण जे बजाय गिजी में हथ विझे थो। अहिड़ी है ठही थी तोखे लाचार कहिड़ो आहे मीरा जो भाउ सां ॾंद चक पई करी। अम्मा मीरा घड़ी घड़ी फोन करे पुछे थी, जीअं हुनखे ख़बर पई आहे त छोकिरियुनि जा फोटू अदा जी मोबाइल में त हुनजो साह मुठ में अची वियो आहे। मानी बि हाणे कान थी वणेसि। हा इहा ॻाल्हि आहे, अगई वेचारी पादरनि जी सटिल आहे, वरी जे मथां इहो मसलो थियो न, इहो भाउ त खल लाहे छॾींदुसि। उनखे इहो भउ न आहे त अदा पादर हणंदो, भली पादर लॻनि लेकिन रबनि सां रिश्तो न टुटे। फोटू आहिनि सभिनीनि जा आहिनि, शानी जो फोटू आहे, मीरा जो आहे, अमा तुंहिंजो बि आहे। अरे अब्बा जेकॾहिं पंहिंजे घर जा फोटू आहिनि न, पंहिंजो ई मोबाइल आहे, इन में को मसलो आहे कोन। हाणे पुराणनि छोकिरनि जा फोटू तुंहिंजे मोबाइल में वॾो मसलो थींदो। जेकॾहिं कंहिंखे ख़बर पई न हिते खून ख़राबा थी वेंदा। बसि अलाह का तोखे साञा ॾे, तूं सम्झी अलाए छो नथो। लुकमान जी अदा जेके हिन मोबाइल में हिन छोरी मीरा जा जेके फोटू आहिनि न, इन्ही नंबरनि ते जेके नंबर मोबाइल में आहे इन्हनि ते हाणे जुवानी रवाना कर। मुंहिंजी दिलि बि इहा ई पई चवे त इहे जेके बि नंबर आहिनि मोबाइल ते फोटू मोकिलिया, पर तव्हांजी इजाज़त जी ज़रूरत बि कोन्हे। अरे यार फुल इजाज़त आहे, मोकिल। हाणे भीड़ कम खे अदा। ऐं ॿी ॻाल्हि, अॼु राति कमदार जे घर में किड़ी उन जे छोरे खे पूरो करणो आहे हर हाल में। अदा इन कम जे लाइ मां ऐं कुर्बान काफ़ी आहियो, तव्हांखे हलण जी ज़रूरत ई न आहे। तव्हांजा ॿार आहियो, तव्हां तकड़ करे सॼो कमु विञाए वेंदव, इन करे मां तव्हां सां गॾु थो रहां। पहिरियां ई तूं फोटू सभु मोकिल। जेसी ताणी खूह में कोन किरंदा न, तेसी ताणी इन्हनि खे सुकून कोन मिलंदो। जेकर तूं के नंढे वॾे जो चवण करी आ न त अॼु एॾी परेशान न थी आ, पर तूं कंहिंजी ॿुधी ई कान थी, वती थी सभिनि ॾे फोटू मोकिलींदी। खुदा न करे भाॼाई, भला मां पंहिंजा फोटू ॿियनि ॾे छो मोकिलींदसि? ॿियनि ॾे तो पंहिंजा फोटू न आहिनि मोकिलिया, पोइ एॾी परेशान छो? मूं जेकॾहिं फोटू मोकिलिया हुआ त शानीअ ॾे। तोखे कहिड़ी ज़रूरत आहे जो शानी ॾे तस्वीर मोकिलण जूं? तोखे ख़बर न आहे त शानीअ जो भाउ वॾो लूसी माण्हू आहे। पुट हिन में हिन जो को बि ॾोह न थियो। जेकॾहिं शानीअ हिन खे मोकिलिया ऐं हिन शानीअ खे मोकिलिया त कहिड़ो आसमान किरी पियो। जेकॾहिं असां लाइ फोटुनि जो को मसइलो थियो न त हुनखे असीं पाणे मोड़ ॾींदासीं, अव्हां खे कोन चवंदासीं। चाचा तव्हांजी इन आकड़ त असांखे हिक ॿिए जो दुश्मन बणाए छॾियो। अदा अलाए केरु मूंखे भाॼई मीरा जा फोटू पियो मोकिलियो। भाॼई जा फोटू? भाॼई जा फोटू त पोइ भाॼई पाण मोकिलींदी हूंदी न, ॿियो केरु मोकिलींदो? न अदा, भाॼई जे नंबर तां कोन पिया अचनि। ॿियो कंहिंजो नंबर आहे? अदा मूंखे त इहो शक आहे त हीउ नंबर अब्बास जो आहे। अदी ओ पक समझ त इन्हनि ओठे वारनि पंहिंजी कमीणाइप ॾेखारण शुरू करे छॾी। छोरा पोइ इहो त ॿुधा, माठे जा फोटू माण्हुनि ॾे त कोन मोकिलींदा न? वाह वाह, जेकॾहिं अम्मा जा फोटू माण्हुनि मोकिलियो त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, कहिड़ी अम्मा माधुरी आहे जो माण्हू अम्मा जे फोटुनि खे ॾिसी मस्तु थी पवंदा। अम्मा ख़ैरी आहे मुक़ाम जी चिब, हिन जा फोटू केरु ॾिसंदो? ही बेगरत त सदाई सवालनि जा उबता जवाब ॾींदो। अदा ओदा यार तो घोट खे कावड़ाए छॾियो, तो घोट जी कुंवार खे मुक़ाम जी चिब चयो, जॾहिं त घोट पंहिंजी कुंवार खे काजल सम्झंदो अथई, काजल। मां बि चवां पोइ तॾहिं पाण खे हू थो सम्झे, हू बाबा हू अचे 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 अचे। तव्हां जेसी ताईं न मुंहिंजे घोट खे होश मां न कढंदो तेसी माठ न कंदो। अम्मा वो अम्मा फोटू मुंहिंजी कुंवार जा था अचनि, परेशान तूं वारो घोट थो थिए। हाणे मूंखे तूं इहो ॿुधा त परेशान मूंखे थियणु खपे या तुंहिंजे घोट खे? मां परेशान न आहियां, मां वॾो ख़ुशि आहियां। ॾिस त नचां थो, हो जमालो हो जमालो हो जमालो हो जमालो। वोदी तूं फोटुनि खे छॾ,
अबे सावण जा 2-3 तकड़ा तकड़ा पोस्ट ठाह। अदा फोटू निकिरी आहे। फोटो निकिरी आहे। हाणे जंहिं नंबर तां भाॼई जा फोटू तो ॾिना अचनि उन नंबर ते तूं बाबे जा फोटो मोकिले छॾ। भला उन सां छा थींदो? उनखे बि ख़बर पवे त अहिड़ियूं मुठियूं मौजूद आहे। जेकॾहिं हिन घोट जा फोटू ॾिसी हुनजो आव न पाटी पए न त मूं तां जहिड़ी वणे तहिड़ी कजाए। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।